ओम शांति। अजय जी मिले तारीख़ 1/5/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां सिद्ध करे ॿुधायो कि बेहद जो बाप असांजो बाप बि आहे, शिक्षक बि आहे, सतगुरु बि आहे, उहा सर्वव्यापी न थी सघंदो आहे। प्रश्न आहे, हिन समय दुनिया में अति दुख छो आहे? दुख जो कारण ॿुधायो। सॼी दुनिया में हिन समय राहु जी दशा आहे, हिन कारण दुख आहे। वृक्ष प्रति बाप ईंदा आहिनि त सभु ते विस्पति जी दशा वेंदी आहे। वृक्षपति बाप ईंदा आहिनि त सभिनि ते बृहस्पति जी दशा वेंदी आहे। सत्य त्रेता में बृहस्पति जी दशा रावण जो नाम निशान आहे, हिन करे हुते दुख हूंदो न आहे। बाप आया आहिनि सिकधाम जी स्थापना करणु, हुन में दुख न थी सघंदो आहे। सत्युग त्रेता में बृहस्पति जी दशा आहे, रावण जो नाम न आहे, इन करे हुते दुख हूंदो न आहे। बाप आया आहिनि सिकधाम जी स्थापना करणु, हुन में दुख जो नाम निशान दुख न थी सघंदो आहे। ओम शांति। मीठे मीठे रूहानी ॿारनि खे रूहानी बाप वेही सम्झाईंदा आहिनि। श्री सभी ॿार इहे ॼाणंदा आहिनि कि असां आत्मा पंहिंजे घर सां असां ॾाढो परे खां हिते आया आहियूं, अची करे हिन शरीर में प्रवेश कंदा आहियूं पाठ वधाइण लाइ। पाठ आत्मा ई वधाईंदी आहे। हिते ॿार वेही वेठा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप जी यादि में। ईश्वर जी बाप सम्झायो आहे, यादि सां असां ॿारनि जा जन्म जन्मांतर जा पाप भस्म थींदा। इनखे योग बि न चइणो खपे। योग त सन्यासी माण्हू सिखलाईंदा आहिनि। स्टूडेंट जो टीचर सां बि योग हूंदो आहे, ॿारनि जो बाप सां बि योग हूंदो आहे। योग मतिलबु यादि करणु, कनेक्शन जुड़णु। इहा आहे आत्मा ऐं परमात्मा जो अर्थात ॿारनि जो बाप सां मेलो। ये कल्याणकारी मिलन आहे न, बाक़ी त सभु अकल्याणकारी मिलन हूंदा आहिनि, लेकिन आत्मा ऐं परमात्मा जो मिलन कल्याणकारी हूंदो आहे। दुनिया में ॾिसो माउ बाप भाउ भेण इहे बि मिलंदा आहिनि, घर में हिक ॿिए सां यादि कंदा आहिनि, लेकिन हुन में कुझु कल्याण थोरी आहे। पते दुनिया आहे न, तव्हां जॾहिं प्रदर्शनी व म्यूज़ियम ते सम्झाईंदा आहियो त आत्मा परमात्मा जो परिचय ठीकु ॾियणो खपे। बाबा चवनि था जॾहिं प्रदर्शनी ते सम्झाईंदा आहियो त आत्मा परमात्मा जो परिचय ठीकु ॾियणो खपे। आत्मा ई सभु ॿार आहिनि, उहो परम पिता परमात्मा आहे जो परमधाम में रहंदा आहिनि। परम पिता परमात्मा जो परमधाम में रहंदा आहिनि। कोई बि ॿार पंहिंजे लौकिक बाप खे परम पिता न चईंदा। परम पिता खे दुख में ही यादि कबो आहे। परम पिता परमात्मा रहंदा ई आहिनि परमधाम में। हाणे तव्हां आत्मा परमात्मा जो ज्ञान त सम्झाईंदा आहियो। हाणे तव्हां आत्मा परमात्मा जो ज्ञान जो सम्झाईंदा आहियो त सिर्फ़ु इहे न सम्झाइणो आहे कि असांजा 2 बाप आहिनि, उहो बाप शिक्षक बि आहे, इहे बि ज़रूरु सम्झाइणो आहे। असां सभु आत्मा आहियूं, भाउ आहियूं। असां सभी आत्माउनि जो बाप उहो हिकु परमात्मा आहे। भक्ति मार्ग में सभु भॻवान बाप खे यादि कंदा आहिनि। छो जो भॻवान सां भक्ति जो फल मिलंदो आहे, अथवा बाप सां ॿार वरसो वठंदा आहिनि। भक्ति में छो यादि कंदा आहिनि माण्हुनि खे त पतो न आहे, लेकिन बाबा असांखे ॿुधाइनि था कि भॻवान सां भक्ति जो फल मिलंदो आहे, अथवा बाप सां ॿारनि खे वरसो मिलंदो आहे। लेकिन भक्ति मार्ग में बाप सम्झंदा न आहिनि न, त हिन करे सोचंदा आहिनि भॻवानु असांखे फल ॾिनई, लेकिन बाबा चईंदा आहिनि इहे त वरसो हूंदो आहे न। भॻवानु भक्ति जो फल ॾींदो आहे ॿारनि खे। छा ॾींदो आहे? विश्व जो मालिक ठाहींदो आहे। बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, परंतु तव्हांखे सिर्फ़ु बाप न सिद्ध करिणो आहे। उहो असांजो बाप बि आहे त शिक्षक ॾियण वारो शिक्षक बि आहे, सतगुरु बि आहे। अहिड़ो सम्झायो त सर्वव्यापी जो ख़्यालु उड़ी वञे। त कण कण में थोरी आहे, उहो त बाप जे संबंध में असांखे वरसो ॾींदा आहिनि, टीचर जे संबंध में असांखे शिक्षा ॾींदा आहिनि, सतगुरु जे संबंध में श्रेष्ठ मत ऐं वरदान ॾींदा आहिनि। इहे ऐड करो, उहो बाबा ज्ञान जो सागर आहे।
अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि। बाबा सम्झो ज्ञान जो सागर आहे, उहे अची करे असांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि। चओ उहो टीचर बि आहे शिक्षा ॾियण वारो, त पोइ सर्वव्यापी कीअं थी सघंदो? टीचर ज़रूरु अलॻि, स्टूडेंट अलॻि हूंदो न, जीअं बाप अलॻि आहे, ॿार अलॻि आहिनि। आत्मायूं परमात्मा बाप खे यादि कंदियूं आहिनि, हुननि जी महिमा बि कंदियूं आहिनि। आत्मायूं परमात्मा बाप खे यादि कंदियूं आहिनि, हुननि जी महिमा बि कंदा आहिनि। बाप ई मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, उहो अची करे असांखे मनुष्य सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। बाप स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, असां स्वर्गवासी ठहींदा आहियूं न। साथ साथ ये बि सम्झाईंदा आहिनि कि ॿ बाप आहिनि। बाप स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, असां स्वर्गवासी ठहींदा आहियूं। साथ साथ ये बि सम्झाईंदा आहिनि कि असांजा ॿ बाप आहिनि। लौकिक बाप जी पालना कई, पोइ टीचर वटि वञिणो पए, छो? पढ़ण लाइ। लौकिक बाप पालना कंदो आहे, पोइ टीचर वटि पढ़ण लाइ वञिणो पइबो आहे। पोइ 60 वर्ष जी आयु खां पोइ वानप्रस्थ अवस्था में वञण लाइ गुरु बि करिणो पवंदो आहे। वानप्रस्थ बाप टीचर गुरु अलॻि अलॻि हूंदा आहिनि। इहे बेहद जो बाप त सभी आत्माउनि जो बाप ज्ञान जो सागर आहे, मनुष्य सृष्टि जो बीज रूप, सप्त चित्त आनंद स्वरूप आहे। सुख जो सागर, शांति जो सागर, उन्हनि जी महिमा शुरू करे ॾियो, छो जी दुनिया में मतभेद ॾाढो आहे। सर्वव्यापी अगरि आहे त पोइ टीचर ठही पढ़ाईंदा कीअं? पोइ सतगुरु बि आहे, सभिनि खे गाइड ठही वठी बि हलंदा आहिनि। त ईअं ई असांखे बाप जी महिमा करे उन्हनि खे ॿुधाइणो आहे कि उहो बाबा छा छा कंदा आहिनि। शिक्षा ॾींदा आहिनि, अर्थात यादि सिखलाईंदा आहिनि। राजयोग जी शिक्षा ॾींदा आहिनि। भारत जो प्राचीन राजयोग बि ॻाल्हि आहे। पुराणे ते पुराणो आहे संगम, नए ऐं पुराणी दुनिया जे विच जो इहे समय आहे। तव्हां सम्झंदा आहियो अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बाप अची करे पंहिंजो ठातो हुई। असांजो टीचर सतगुरु बि ठहियो हुयो, हाणे वरी ठहिया आहिनि। वरी 5000 साल पोइ वरी बाबा ईंदा, वरी ईअं ई असांखे शिक्षा ॾींदा। उहो सिर्फ़ु असांजो बाबा न आहे, उहो त ज्ञान जो सागर अर्थात टीचर बि आहे। अॼु बाबा घड़ी घड़ी असांखे चवनि था कि बाबा सां जो असांजा मुख्य 3 संबंध आहिनि, उहे 3 संबंध सभिनि खे ॿुधाए करे सर्वव्यापी जो ज्ञान उड़ाए ॾियो। असांखे शिक्षा ॾींदा आहिनि, सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि बाबा। छो जी बाबा बीज रूप वृक्षपति आहे न। उहो जॾहिं भारत में ईंदा आहिनि तॾहिं भारत ते बृहस्पति जी दशा वेंदी आहे। सतयुग में सभु सदा सुखी देवी देवता हूंदा आहिनि, सभ ते बृहस्पति जी दशा वेंदी आहे न। जॾहिं पोइ दुनिया तमो प्रधान थींदी आहे त सभिनि ते राहु जी दशा वेंदी आहे। सतयुग में सभिनि जे मथां बृहस्पति जी दशा हूंदी, पोइ जॾहिं दुनिया तमो प्रधान थी वेंदी त राहु जी दशा वेंदी। बृहस्पति खे कोई ॼाणंदो ई न आहे, न ॼाणण जे कारण वरसो कीअं मिले? तव्हां हिते जॾहिं वेंदा आहियो त अशरीरी थी करे वेठा आहियो न। इहे त ज्ञान मिलियो आहे, आत्मा अलॻि घर अलॻि। असां जॾहिं हिते वेंदा आहियूं त अशरीरी थी करे वियो, इहे त ज्ञान मिलियो आहे न। असांजी आत्मा अलॻि आहे, घर अलॻि आहे। 5 तत्वनि जो इहो पुतलो अर्थात शरीर ठाहींदो आहे। त हिन शरीर में वेही करे असां पाठ वॼाईंदा आहियूं, लेकिन असांजी आत्मा जो असली घर कहिड़ो आहे? परम धाम, असांजो असली पीउ परम पिता परमात्मा। आत्मा हिन शरीर 5 तत्व जो पुतलो अर्थात शरीर में प्रवेश करे पंहिंजो पाठ वॼाईंदी आहे। सभिनि जो पाठ नूंदर आहे न। पहिरियों मुख्य ॻाल्हि इहा सम्झाइणी आहे कि बाप सुप्रीम बाप बि आहे, सुप्रीम टीचर बि आहे। लौकिक बाप टीचर गुरु जो कंट्रास्ट ॿुधाइण सां झटि सम्झंदा, डिबेट न कंदा।
ते अलौकिक बाप टीचर जो कंट्रास्ट ॿुधायो कि जीअं उहा दैहिक माउ बाप टीचर्स गुरु आहिनि, इहा असांजो पारलौकिक सुप्रीम बाप टीचर सतगुरु आहे। आत्माउनि में बाप, आत्माउनि जे बाप में सॼो ज्ञान आहे। ये खूबी आहे न, उहे ई असांखे रचना जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। अॻियां ऋषि मुनि आदि जो चईंदा हुया असां रचना ऐं रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा आहियूं, छो जो हुन समय उहे सतो हुया त सत्य ॻाल्हाईंदा हुया। हर चीज़ सतो प्रधान सतो रजो तमो में ईंदी आहे। हाणे त तमो प्रधान थी विया आहिनि, हिन करे चईंदा आहिनि शिवोहम शिवोहम, असां ई शिव आहियूं। नई खां पुराणी दुनिया ज़रूरु थियणी आहे। तव्हांखे हिन सृष्टि चक्र जी आयु जो मालूम पियो आहे। मनुष्य इहो भुलिजल आहिनि कि हिन जी आयु केतिरी आहे। बाक़ी शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जे लाइ ठाहींदा आहिनि, ॾाढा गपोड़ा लिखी छॾिया अथनि। सभिनि जो बाप त हिकु ई आहे, सदगति दाता हिकु बाप आहे, गुरु त अनेक आहिनि। असांजो सदगति दाता त हिकु बाप ई आहे न, गुरु त दुनिया में अनेक आहिनि। सदगति करण वारो सतगुरु त हिकु ई आहे। गुरु दुनिया में अनेक आहिनि, लेकिन सदगति करण वारो सतगुरु त हिकु ई बाबा आहे न। सदगति कीअं थींदी आहे उहा बि असांजी बुद्धि में आहे। आदि साधन देवी देवता धर्म की सदगति चइबो आहे। असांखे बाबा सुख शांति में रहण जे लाइ ज्ञान ॾींदा आहिनि, पुरुषार्थ कराईंदा आहिनि, असांजे लाइ सुख शांति जी दुनिया ठाहींदा आहिनि। इहे ई सदगति कंदा आहिनि। हुते थोरा मनुष्य ई हूंदा आहिनि, हाणे त केतिरा ढेर मनुष्य आहिनि। हुते त सिर्फ़ु देवताउनि जो राज्य हूंदो। पोइ डिनाइस्टी वृद्धि खे पाईंदी वेंदी। लक्ष्मी नारायण जी फर्स्ट सेकेंड थर्ड ईअं पूरी 8 पीढ़ियूं उन्हनि जी वेंदियूं। त बाबा चवनि था हुते ईअं डिनाइस्टी हलंदी वेंदी। हाणे जॾहिं फर्स्ट हूंदो त केतिरा थोरा मनुष्य हूंदा। जॾहिं फर्स्ट लक्ष्मी नारायण वेंदा गद्दी ते त थोरा हूंदा, पोइ सेकेंड त थोरा ज़्यादा, ईअं जॾहिं 8 गद्दी वारो वेंदो त जास्ती थी वेंदा। पोइ त्रेता युग में वधंदे वधंदे पोइ 33 करोड़ थी वेंदा। त ईअं बाबा जो ॻाल्हियूं ॿुधाए न, कल्ह बाबा चई न बुद्धि में ईअं ख़्यालात करो। ये ख़्यालात बि सिर्फ़ु तव्हांजे ई हलंदा। इहे तव्हां ॿार सम्झंदा आहियो। भॻवानु तव्हां सभी आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। उहो बेहद जो बाप आहे। हद जे बाप सां हद जो वरसो मिलंदो आहे। बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। 21 पीढ़ी स्वर्ग जी बादशाही असांखे मिलंदी आहे। 21 पीढ़ी स्वर्ग जी बादशाही मिलंदी आहे। 21 पीढ़ी अर्थात जॾहिं बुढ़ापो थींदो तॾहिं शरीर छॾंदासीं। हुते पंहिंजे खे आत्मा ॼाणंदा आहियूं। हिते देह अभिमान हुजण जे कारण न ॼाणंदा आहियूं कि आत्मा ई हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। हाणे देह अभिमाननि खे आत्म अभिमानी केरु ठाहे? हाणे देह अभिमाननि खे आत्म अभिमानी केरु ठाहे? बाबा जे सवाइ कोई ठाहे न सघंदा आहिनि। सभी देह अभिमाननि खे हाणे बाबा अची करे आत्म अभिमानी ठाहिणा आहिनि। हिन समय हिकु बि आत्म अभिमानी न आहे। बाप ई अची करे आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। उते इहे ॼाणंदा आहिनि आत्मा हिकु शरीर, हिकु वॾो शरीर छॾे नंढो ॿार वञी करे ठाहींदी आहे। बाप ई अची करे असांखे छा ठाहींदा आहिनि? आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। हुते ई ॼाणंदा आहिनि कि आत्मा हिकु वॾो शरीर छॾे करे नंढो ॿार वञी करे ठाहींदी आहे। सर्प जो मिसाल आहे न, इहे सर्प ब्रह्मरी आदि जा मिसाल सभु हितां जा ई आहिनि ऐं हिन समय जा ई आहिनि। जो भक्ति मार्ग में बि कमु ईंदा आहिनि। वास्तव में ब्रह्मणियूं त तव्हां आहियो जो विष्टा जी कीड़े खे बूबू करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। बाबा चवनि था वास्तव में ब्रह्मणियूं त असां आहियूं जो मनुष्य विष्टा जे कीड़े खे बूबू करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। बाप में नॉलेज आहे न।
वो ज्ञान जो सागर, शांति जो सागर, सभी शांति मांगदा आहिनि। शांति देवा कंहिंखे चइबो आहे? जो शांति जो दाता अथवा सागर आहे। उन्हनि जी महिमा बि ॻाईंदा आहिनि, परंतु अर्थ रहित ॻाईंदा आहिनि। शांति देवा कंहिंखे पुकारदा आहिनि? जो शांति जो दाता अथवा सागर आहे, असांजो बाप। उन्हनि जी महिमा बि ॻाईंदा आहिनि, परंतु अर्थ रहित, ॼाणंदा न आहिनि। चई ॾींदा आहिनि, सम्झंदा कुझु बि न आहिनि। बाप चईंदा आहिनि, इहे वेद शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। महिमा ॻाईंदा आहिनि, लेकिन सम्झंदा कुझु बि न आहिनि। इहे वेद शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि, बाप चईंदा आहिनि। 63 जन्म भक्ति कई, केतिरा ढेर शास्त्र आहिनि। मां कोई शास्त्र पढ़ण जे लाइ न, मां कोई शास्त्र पढ़ण सां न मिलंदो आहे। मूंखे पुकारदा बि आहिनि, अची करे पावन ठाहियो। बाबा त पंहिंजे समय ते ईंदा आहिनि। बाबा कंहिंजे पुकारण सां न ईंदा आहिनि। जीअं समय, जीअं असां मथे वेठा हूंदा आहियूं, असांखे संकल्प ईंदा आहे हाणे पाठ वॼाए, ईअं बाबा खे बि संकल्प ईंदो आहे कि हाणे हेठि हलूं, ॿारनि खे वञी करे पावन ठाहियां, नई दुनिया ठाहियां। इहे तमो प्रधान किचिड़े जी दुनिया जो कोई कम जी ई न आहे। ये तमो प्रधान किचिड़े वारी दुनिया कोई कम जी ई न आहे। केतिरो दुख आहे न हिते। दुख काथां खां आयो? बाबा चवनि था, हिन दुनिया में अनेक प्रकार जा दुख आहिनि। तमो प्रधान किचिड़ी जी दुनिया कोई कम जी ई न आहे। केॾो दुख आहे हिते। दुख काथां खां आयो? बाबा त तव्हांखे सुख ॾिनो हुई, पोइ तव्हां सीढ़ी कीअं उतरियो? ॻायल बि आहे न, ज्ञान ऐं भक्ति। किथे असां एॾो सुख में हुयासीं, किथे असां दुख में अची करे पहुचा आहियूं। बाबा चईंदा आहिनि, ॻायन बि आहे न, ज्ञान ऐं भक्ति। ज्ञान बाप ॿुधाईंदा आहिनि, भक्ति रावण सिखलाईंदी आहे। ज्ञान बाप ॿुधाईंदा आहिनि, भक्ति रावण सिखलाईंदी आहे। ॾिसण में न बाप ईंदो आहे न रावण, ॿिन्हिनि खे हिन अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहियूं। आत्मा खे सम्झिबो आहे, असां आत्मा ई आहियूं। जो आत्मा जो बाप बि ज़रूरु आहे। बाप टीचर बि ठहींदा आहिनि। ईअं ॿियो ईअं कोई हूंदो न आहे। हाणे तव्हां 21 जन्मनि जे लाइ सदगति जो चकर वठंदा आहियो, पोइ गुरू जी असांखे दरकार ई न रहंदी। 21 जन्म सां सदा सुख शांति ख़ुशी में रहंदासीं। 21 जन्मनि ताईं असांजे लाइ सदगति जो चकर हाणे तव्हां 21 जन्मनि जे लाइ सदगति जो चकर वठंदा आहियो, पोइ गुरू जी दरकार न रहंदी आहे। बाप सभिनि खे बाप सभिनि जो बाप बि आहे, शिक्षक बि आहे, पढ़ाइण वारो आहे न, सभिनि जो सदगति करण वारो सतगुरु सुप्रीम गुरू बि आहे। बाबा सभिनि जी सदगति करण वारो सुप्रीम गुरू बि आहे न। चुनीन खे त सर्वव्यापी चई न सघूं, उहो त सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज ॿुधाईंदा आहिनि। बाबा चुनीन खे सर्वव्यापी न चई सघूं, उहो त सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, मनुष्य यादि बि कंदा आहिनि, हे पतित पावन अचो, सर्व जा सदगति दाता अचो, सभिनि जे दुख हरो, सुख ॾियो। हे गॉड फादर, हे लिबरेटर, पोइ असांजो गाइड बि ठहो, वठी हलण लाइ आया आहिनि। बाबा चईंदा आहिनि, मूंखे ईअं सॾु कंदा आहिनि, मनुष्य यादि कंदा आहिनि, हे पतित पावन अचो, सर्व जा सदगति दाता अचो, असां सभिनि खे सुख ॾियो, असांजा दुख हरो। सभु मूंखे यादि कंदा आहिनि, ओ हे गॉड फादर, हे लिबरेटर, पोइ असांजो गाइड बि ठहो वठी वञण लाइ। हिन रावण राज्य सां लिबरेट करो। रावण राज्य कोई लंका में न आहे, हीअ सॼी धरनी जो आहे, उन ते हिन समय रावण जो राज्य आहे। हाणे धीरे धीरे पूरी सृष्टि ते, टिनी लोकनि, टिनी कालनि, धीरे धीरे पूरी सृष्टि ते परमधाम में त बाबा जो राज्य आहे ई सही। संगम युग, अव्यक्त वतन में त ब्रह्मा बाबा आहे।
हिन सृष्टि ते बि हाणे बाबा जो राम राज्य जी स्थापना अर्थात बाबा जो राज्य, बाबा जो ई वाइब्रेशन चारों ओर फैलनि था अर्थात सभिनि ते बृहस्पति जी दशा वेहे थी। त हिन समय रावण जो राज्य आहे, हाणे राम शिव परमात्मा राम जो राज्य अचण वारो आहे। सिर्फ़ु राम राज्य सिर्फ़ु सतयुग में हूंदो आहे। भक्ति में मनुष्य केतिरा मूंझल आहिनि। हाणे तव्हांखे श्रीमत मिले थी श्रेष्ठ ठहियल आहे। सतयुग में भारत श्रेष्ठाचारी हुयो, पूज्य हुयो न, हाणे ताईं बि उन्हनि खे पूजदा रहींदा आहिनि। भारत ते बृहस्पति जी दशा हुई त सतयुग हुयो। ॾिसो, भारत ते बृहस्पति जी दशा हुई त हिते सतयुग हुयो। हाणे राहु जी दशा में ॾिसो भारत जो छा हाल थी वियो। त हाणे वरी बाबा जी बृहस्पति जी दशा पूरे विश्व में फैले थी। हाणे अनराइटिस ठही आहे न राहु जी दशा जे कारण। बाप राइटिस ठाहींदो आहे, रावण अनराइटिस ठाहींदो आहे। ॾिसो, जॻह जॻह ते बाबा जा ॿार हुजण जे कारण जॻह जॻह ते ॿार बाबा खे यादि था करनि। त हिन सां छा थो थिए, पूरे विश्व में बृहस्पति जी दशा थी थिए। चईंदा बि आहिनि राम राज्य खपे। जो त रावण राज्य में आहिनि, नर्कवासी आहिनि। रावण राज्य खे नर्क चइबो आहे। स्वर्ग ऐं नर्क अधु अधु हूंदो आहे। स्वर्ग ऐं नर्क अधु अधु हूंदो आहे। इहे बि तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। राम राज्य कंहिंखे, रावण राज्य कंहिंखे चइबो आहे, इहे बि असां ॿार ई ॼाणंदा आहियूं कि राम राज्य कंहिंखे ऐं रावण राज्य कंहिंखे चइबो आहे। जॾहिं दुनिया ते राहु जी दशा हूंदी आहे त रावण जो राज्य। हाणे जॾहिं बृहस्पति जी दशा वेहे थी त परमात्मा राम जो राज्य थी वेंदो। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न। त पहिरियों इहे निश्चय बुद्धि ठहिणो खपे कि उहो असांजो बाप आहे। पहिरियों छा निश्चय करणो खपे कि उहो मुंहिंजो आत्मा जो बाप आहे। तॾहिं त असां बाबा खे यादि कंदासीं, तॾहिं त पूरे विश्व में बृहस्पति जी दशा वेंदी न। सभी उहो असांजो बाप आहे। असां सभु आत्मायूं आपस में भाउ आहियूं। बाप सां सभिनि खे वरसो मिलण जो हक़ आहे। मिलियो हुयो। बाप राजयोग सिखलाए करे सुखधाम जो मालिक ठातो हुई न, बाक़ी सभु हली विया शांति धाम में। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि। वृक्षपति आहे चैतन्य, सत्य चित आनंद स्वरूप आहे न। आत्मा सत्य बि आहे, चैतन्य बि आहे। बाप बि सत्य आहे, चैतन्य आहे, वृक्षपति आहे न। वृक्ष जो, मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो, वृक्ष जो बीज आहे न बाबा। इहा उल्टो झाड़ आहे, इहा उल्टो झाड़ आहे बाबा जो। इन जो बीज मथे में आहे। बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। जॾहिं तव्हां तमो प्रधान ठही वेंदा आहियो तॾहिं बाप सतो प्रधान ठाहिण ईंदा आहिनि। हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि। बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। जॾहिं तव्हां तमो प्रधान ठही वेंदा आहियो तॾहिं बाप अची करे असां सभिनि खे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। हिस्ट्री रिपीट थींदी आहे न। हाणे तव्हांखे चईंदा आहिनि हिस्ट्री जोग्राफी, अंग्रेजी अक्षर न बोलो, हिंदी में चओ इतिहास ऐं भूगोल। अंग्रेजी में सभु माण्हू पढ़ंदा ई आहिनि, सम्झंदा आहिनि। भॻवान गीता संस्कृत में ॿुधाई। हाणे श्री कृष्ण सतयुग जो प्रिंस हुयो, हुते इहा भाषा हुई। ईअं त लिखियो उहो न आहे न। भाषा आहे ज़रूरु, लेकिन ईअं थोरी लिखियलु आहे कि हुते संस्कृत भाषा हुई। जो हूंदो राजा हूंदो आहे न, हुनजी भाषा पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। सतयुगी राजाउनि जी भाषा पंहिंजी हूंदी, संस्कृत हुते हूंदी न। सतयुग जी रस्म रिवाज ई अलॻि हूंदी, कलयुगी मनुष्यनि जी रस्म रिवाज ई अलॻि आहे। हाणे तव्हां सभु मीरायूं आहियो जो कलयुग लोक लाज कुल जी मर्यादा पसंदि न कंदा आहियो।
त बाबा चईंदा आहिनि कि हाणे तव्हां सभु मीरायूं आहियो जो कलयुगी लोकलाज कुल जी मर्यादाउनि खे पसंदि न कंदा आहियो। हाणे असां बाबा जी मर्यादा आहिनि नियम मर्यादा आहिनि की पसंदि कंदा आहियूं न। तव्हां कलयुगी लोकलाज छॾंदा आहियो त झगड़ा केतिरा थींदा आहिनि। असां कलयुगी लोकलाज छॾंदा आहियूं त झगड़ा केतिरा थींदा आहिनि। तॾहिं बाबा चईंदा आहिनि युक्ति सां हलो। तव्हांखे बाप श्रीमद ॾिनी अथई ॿार काम शत्रु आहे, इन ते जीत प्राप्त करो। बाबा असांखे कहिड़ी श्रीमत ॾिनी अथई? पहिरीं श्रीमत आहे या योगी ठहो पवित्र ठहो, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाप मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं पवित्र ठहो। जगत जी थियण वारनि जी चित्र बि साम्हूं आहे न। तव्हांखे त बेहद जी बाप सां राय मिलंदी आहे कि विश्व में शांती स्थापना कीअं थींदी। शांति देवा चइण सां बाप जी यादि ईंदी आहे न। शांति देवा चइण सां बाप जी यादि ईंदी आहे। बाप ई अची करे कल्प कल्प विश्व में शांती स्थापना कंदा आहिनि। कल्प जी आयु लंबी करे छॾी अथनि। लंबी करे छॾण सां मनुष्य कुंभकर्ण जी नींद में अञा ताईं सुम्ही पिया आहिनि। अञा ताईं माण्हू सोचे थो अञा त कलयुग ॾाढो समय पियो आहे, अञा त भॻवानु ईंदो, ईअं थींदो, पोइ कृष्ण जे रूप में हूंदो। इन करे हाणे त असांखे त पतो आहे अंत अची करे बीठो आहे। हाणे त अंत अची करे बीठो आहे न। अञा ताईं माण्हू सोचनि था अञा कृष्ण ईंदो, अञा समय पियो आहे। कल्प जी आयु लंबी करे छॾण सां मनुष्य कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया आहिनि। पहिरियों त मनुष्य खे पक्को निश्चय करायो कि असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे। टीचर खे सर्वव्यापी कीअं चईंदासीं? त पहिरियों असांखे मनुष्यनि खे छा पक्को कराइणो आहे कि टई जो मुख्य संबंध आहिनि बाप टीचर सतगुरु खे सिद्ध करे पोइ उन्हनि खे सम्झायो कि उहो बाप आहे, टीचर आहे, सतगुरु आहे त अलॻि अलॻि संबंध सां अलॻि अलॻि प्राप्ति कराइण वारो आहे। त उहो सर्वव्यापी कीअं थी सघंदो? सर्वव्यापी मतिलबु कण कण में आहे। कण कण में त पोइ संबंध आदि त कुझु रहियो न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप कीअं अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां उन्हनि जी बायोग्राफी खे ॼाणंदा आहियो। बाप ईंदा ई आहिनि नर्क खे स्वर्ग ठाहिण। बाबा हिन सृष्टि ते छो ईंदा आहिनि? हिन नर्क रूपी दुनिया खे स्वर्ग ठाहिण ईंदा आहिनि। टीचर बि आहे, पोइ साथ असांखे वठी बि हलंदा आहिनि। बाबा असांखे साथ मथे वठी बि हलंदा। आत्माएं त अविनाशी आहिनि। उहो पंहिंजो पूरो पाठ वॼाए करे वापसि घर हलंदियूं आहिनि। न वञण वारो बाबा चईंदा आहिनि वठी वञण वारो गाइड बि त खपे न। एॾी सारी आत्माउनि खे बाबा वठी हलंदा आहिनि। ईअं ई कोई आत्मा थोरी वञी सघंदी आहे। हाणे बि असां बाबा खे यादि कंदा आहियूं त बाबा जी शक्ति सां असांखे परम धाम जी अनुभूति थींदी आहे। त ईअं ई कोई वठी न सघंदो आहे। बाबा ई गाइड ठही करे असां सभिनि आत्माउनि खे पाण सां गॾु मथे वठी हलंदा। दुख सां लिबरेट कंदा आहिनि, पोइ गाइड ठही असां सभिनि खे परम धाम में वठी हलंदा आहिनि। केॾो सुठो बाबा आहे न। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कलयुगी लोक लाज कुल जी मर्यादा छॾे ईश्वर कुल जी मर्यादाउनि खे धारण करो। अशरीरी बाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो अशरीरी थी करे ॿुधण जो अभ्यास पक्को करो। अशरीरी बाप असांखे ॿुधाईंदा आहिनि त असांखे बि अशरीरी थी करे ॿुधण जो अभ्यास पक्को करणो। ॿियो आहे बेहद जो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। इहे कंट्रास्ट सभिनि खे सम्झाइणो आहे।
ये सिद्ध करणो आहे कि बेहद जो बाप सर्वव्यापी न आहे। पहिरियों उन्हनि खे सम्झायो कि असांजो बाप टीचर सतगुरु आहे, पोइ इन द्वारा ई सम्झायो कि इन सां सिद्ध करणो आहे कि उहो बेहद जो बाप सर्वव्यापी न आहे। उहो बेहद जो बाप सर्वव्यापी न आहे। वरदाना हद जे नाज़ नखरनि सां निकिरी रूहानी नाज़ में रहण वारा प्रीत बुद्धि ठहो। हद जे नाज़ नखरनि सां निकिरी रूहानी नाज़ में रहण वारा प्रीत बुद्धि ठहो। कई बार हद जे सुभाउ संस्कार जे नाज़ नखरा ॾाढा कंदा आहिनि। जिते मुंहिंजो सुभाउ मुंहिंजो संस्कार इहो शब्द ईंदो आहे, हुते मुंहिंजो नाज़ नखरो शुरू थी वेंदो आहे। जॾहिं मुंहिंजो शब्द ई फेरे में लाहींदो आहे, इहो मुंहिंजो शब्द ई फेरे में लाहींदो आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि न, समर्पण अर्थात सब प्रकार से समर्पित थी वञे। मुंहिंजो स्वभाव संस्कार इहो बि मुंहिंजो न आहे। मुंहिंजो स्वभाव संस्कार बि मुंहिंजो न आहे। पंहिंजी बुद्धि खे परमात्मा जे अॻियां सरेंडर करे छॾो। कुझु बि मुंहिंजो न हुजणो खपे। बाबा चईंदा आहिनि इहो मुंहिंजो शब्द ई फेरे में लाहींदो आहे, लेकिन जो बाप सां भिन्न आहे उहो मुंहिंजो आहे ई न। जो बाप सां भिन्न आहे उहो मुंहिंजो आहे ई न। मुंहिंजो सुभाउ बाप जे सुभाउ सां भिन्न थी न सघंदो आहे। इन करे हद जे नाज़ नखरा कढी करे सदा रूहानी नाज़ में रहो। प्रीत बुद्धि ठही मोहब्बत जी प्रीत जे नखरा भल करो। प्रीत बुद्धि ठही मोहब्बत जी प्रीत जे नखरा भल करो। बाबा सां प्रीत बुद्धि थी करे भले जो बि असांखे बाबा सां रोह रियान करणी आहे, लेकिन विपरीत बुद्धि थी करे न करणो। स्लोगन आहे, बाप सां सेवा सां परिवार सां मोहब्बत आहे त महिनत सां छुटी वेंदो। बाप सां परिवार सां सेवा सां मोहब्बत आहे त सभु प्रकार जी महिनत सां छुटिजी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।